हेडलाइन सवाल थियो आगाह कयो के ठटो मां झिरक लॻ कराची वा मां नींगर जो लाश ठाहियो आहे। फोती नींगर जी सुञाणप हालावासी मोहम्मद सुमेर चाचड़ तौर थी आहे। अवांखे आगाही ॾींदालू अहम ख़बर आहे झिरक भरिसां कराची वा मां नींगर जो लाश ठाहियो आहे। फोती नींगर जी सुञाणप हालावासी मोहम्मद सुमेर चाचड़ तौर थी आहे। मोहम्मद सुमेर कोटड़ी जे मदरसे में पढ़ंदो हो जेको बाबा सलाउद्दीन दरगाह भरिसां वहिंजण दौरान ॿुॾी वियो आहे। अपडेट कयूं पिया ठटो मां झिरक लॻ कराची वा मां नींगर जो लाश ठाहियो। फोती नींगर जी सुञाणप हालावासी मोहम्मद सुमेर चाचड़ तौर थी आहे। मोहम्मद सुमेर कोटड़ी जे मदरसे में पढ़ंदो हो जेको बाबा सलाउद्दीन दरगाह भरिसां विंझण दौरान ॿुॾी वियो जंहिंजो अॼु लाश ठाहियो आहे। तफ़सील वठंदासीं ठटो मां रशीद जाखरो खां। रशीद आगाह कजो छा तफ़सील आहिनि? जी रशीद आगाह कजो छा तफ़सील आहिनि? रशीद आगाह कजो नींगर जो लाश ठाहियो आहे, छा अपडेट्स आहिनि? नाज़रीन रशीद सां राब्तो न पियो थी सघे, अवां ताईं ख़बर पहुचायूं पिया ठटो मां झिरक लॻ कराची वा मां नींगर जो लाश ठाहियो आहे।